अॼु के वीडियो में जलाल चांडे जो एक बेहतरीन यादगिरो वीडियो तव्हांजे लाइ खणी आया आहियूं जेको तव्हांखे तमामु घणो पसंदि ईंदो। ऐं उन खां अलावा जलाल चांडियो हिकु कंहिंजो प्रोग्राम हुयो जिथे जलाल चांडियो नचण में स्टार्ट थी वियो ऐं माण्हू उन जे मथां पैसा पिया घुरनि। इहो कंहिंजो प्रोग्राम हुयो ऐं किथे थियो तफ़सीली वीडियो में ॻाल्हि कंदासीं दोस्तो। तॾहिं असां चवंदा आहियूं तव्हांखे त केसटी फ़नकार ऐं रवायती फ़नकार में फ़र्क़ु हूंदो आहे। दोस्तो जलाल चांडियो सिंध जो हिकु बहितरीनु फ़नकार हुयो ऐं जलाल चांडियो कॾहिं बि केसटी दुनिया में क़दम न रखियो, कॾहिं बि लालच न कई त को 5 एल्बम मुंहिंजा सवाया निकिरनि ऐं 5 लख मां सवाया कमाया। दोस्तो जलाल चांडियो एॾो बहितरीनु फ़नकार हुयो सिंध जो जंहिंखे लखनि माण्हुनि जेको आहे सो मोहबत कई ऐं लखनि माण्हुनि जे दिलनि में अॼु ताईं बि जलाल चांडियो ज़िंदा आहे। दोस्तो जलाल चांडियो कंहिं बि महफ़िल में कंहिं बि प्रोग्राम में वेंदो हुयो त ख़ुशि तबियत माण्हू हुयो ऐं खुले दिल सां ॻाईंदो हुयो। दोस्तो हिकु महफ़िल हुई जिथे जलाल चांडियो वियो त बतौर फ़नकार ॻाइण जे लाइ, लेकिन उते जो माण्हुनि फरमाइश कई ऐं उते जो माण्हू ॾिठई तमामु घणा त जलाल चांडियो नचण में स्टार्ट थी वियो। ॿियो हिकिड़ो फ़नकार हुयो उहो ॻाए पियो ऐं जलाल चांडियो नचे पियो। ऐं मुंहिंजे पुठे पासे तव्हां वीडियो ॾिसो पिया त जलाल चांडियो तमामु ख़ुशि तबियत माण्हू हुयो ऐं जलाल चांडियो हिते नचण में स्टार्ट थी वियो ऐं सवनि जी तादाद में माण्हू जलाल चांडिये खे फिरियो वेठा आहिनि ऐं जलाल चांडिये जे मथां पैसा पिया घुरनि ऐं जलाल चांडियो बि दिलि सां जेको आहे सो नचे पियो ऐं उन्हनि जे ख़ुशीअ में बराबरि जो शरीक पियो थिए। त दोस्तो जलाल चांडिये जा अहिड़ा हज़ारे एल्बम आहिनि जिथे जलाल चांडियो दिलि सां ॻाईंदो हुयो ऐं जलाल चांडियो मालिकनि सां गॾोगॾु पाण बि ख़ुशीअ में शरीक थींदो हुयो। दोस्तो जलाल चांडिये खे जिथे बि वेंदो हुयो ॻाइण त माण्हू सवनि जी तादाद में जलाल चांडिये वटि फिरी वेंदा हुया ऐं जलाल चांडियो ख़ुशि तबियत माण्हू हुयो, जिथे बि वेंदो हुयो माण्हुनि सां घुली मिली वेंदो हुयो। जलाल चांडियो फ़र्क़ु न सम्झंदो हुयो त को माण्हू मूंखे थेला ॾींदा या रश थी वेंदी या छा थी वेंदो। जलाल चांडियो किथे बि वेंदो हुयो इहा ई सोच रखी वेंदो हुयो त यार हिननि जो प्रोग्राम में मां वञा थो, जंहिं ख़ुशीअ में शामिलु पियो थियां उहा ख़ुशी तमामु बहितरीनु तरीक़े सां थी वञे ऐं सभु को वाह वाह करे वञे। दोस्तो जलाल चांडियो सिंध जो मक़बूल तरीन फ़नकार ईअं न थियो। जलाल चांडियो जूं क़ुर्बानियूं हुयूं ऐं जलाल चांडियो ग़रीब माण्हुनि सां तमामु घणो प्यारु कंदो हुयो ऐं जलाल चांडियो ग़रीबनि जो हमदर्द हूंदो हुयो। दोस्तो चांडियनि जी हिकु तारीख़ रही आहे सिंध में, जिन्हनि चांडियनि तमामु घणा वॾा कारनामा कया, जिन्हनि जा किसा अॼु ताईं बि 2025 में बि मौजड़ा नाजीज़ शख़्स तव्हांखे ॿुधाइनि पिया वीडियो जे सूरत में त इहे कारनामा थियल हुया उन्हनि शख़्सनि जा ऐं उन्हनि जूं महिनतूं थियल हुयूं। दोस्तो जलाल चांडिये बि सवनि जी तादाद में ग़रीब नियाणियूं जेके यतीम हुयूं उन्हनि जूं शादियूं करायूं पंहिंजे ख़र्च ते ऐं खोड़ सारनि शख़्सनि खे रोज़गार खोले ॾिनो पंहिंजे ख़र्च ते। दोस्तो जलाल चांडिये जी सोच इहा हुई त मुंहिंजे सिंध मां गुरबत ख़तमु थिए ऐं मुंहिंजे सिंध वासी जेको आहे सो बुख ऐं परेशानीअ में न जीअनि, ख़ुशहाल पंहिंजी ज़िंदगी करे जीअनि। त दोस्तो जलाल चांडिये जा किसा ऐं जलाल चांडिये जी ज़िंदगीअ जूं यादगिरियूं वीडियो असां पंहिंजे चैनल ते खणी ईंदा आहियूं। वीडियो के तव्हां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब करे सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। वॾी